नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के सोभودीरो में खबर ॾींदा हलूं त डिग्री क़ालेज सोभودीरो जे ऑडिटोरियम हॉल में क़ानूनी ऐं समाजी मामलन के उजागर करण के हवाले से एक सेमिनार थियो, जैके बेहतरीन कानून दानन मेहमान खास अख्तर हुसैन जब्बार, शाहिद हुसैन सुमरो, साबका जज अशफाक अहमद शाह बुखारी ऐं बैरिस्टर अली ताहिर पंहिंजे ख्यालन जो इज़हार कयो। उन मौके ते मुकररनि चयो त आम माण्हू पंहिंजे पाण में शऊर पैदा करे मसलन जे हल लाइ पाण उथी पवे। जेकॾहिं कंहिं दोस्त के वकील करण जा पैसा न आहिनि त पंहिंजो वकील पाण थिए। अहिड़े क़िस्म जे कानून ऐं आइन पिण इजाज़त ॾिए थो। हिन मुआशिरे में समाजी बुराइनि जो जड़ जागीरदारी ऐं वॾेर को निज़ाम आहे। आम माण्हू खे जागणो पवंदो पंहिंजे हक़नि लाइ। जेकॾहिं असां पंहिंजा बचा वठी हिकु फर्द खे वोट ॾेई ऐवाननि ताईं पहुचायूं था त उन्हनि मथां फर्ज़ थिए थो त हू असां जा बुनियादी मसला हल कनि, पर बदकिस्मती सां ईअं थिए नथो। हू जेके ज़ाहिरी तौर असांजा नौकर थियनि था, जॾहिं इन्हनि खे पावर मिले थो त हू सरकारी मशीनरी जो नाजायज़ इस्तेमाल कंदे आम माण्हू सां मिलण बि पसंद नथा कनि। उन खां अॻु महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक पिण पाराया विया, जॾहिं त सेमिनार जा मेज़बान नौजवान शफ़क़त अली ओठो ऐं संदसि टीम हुई ऐं यूथ ऑफ सोभوديرو पिण मुकम्मल सहकार ऐं तामुन कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।